रानीपुर जे पिराणी हवेली में क़त्ल कयल निगरी फातिमा फराड़ो केस जे 5 शाहिदनि पंहिंजा बयान फेराए छॾिया आहिनि। पीर असद शाह ऐं संदसि घरवारी हिना शाह जी ज़मानत ते एतिराज़ ख़त्म कया विया। उजाला, तानिया, नसीम सग़ीर ऐं हसन फराड़ो जा नवां कसमनामा जमा कराया विया आहिनि। जमा करायल कसमनामे में चयो वियो त अदालत जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर कंदी त एतिराज़ न हूंदो। कसमनामे में चयो वियो त मथनि न को दबाव आहे, न वरी का ज़बरदस्ती कई वई आहे। केस जी ॿुधणी दौरान असद शाह ऐं हिना शाह ज़मानत जे दौरान दरख़्वास्त दाख़िल कराई। जवाबदारनि खे रिलीफ ॾियारण लाइ शाहिदनि जा बयान बदिलाए नवां कसमनामा जमा कराया विया। निगरी जे वालिदेन ऐं जांच ऑफिसरनि DSP कुद्दूस कलवड़ पेश न थिया। ॿिए पासे निगरी फातिमा फराड़ो जे वाट्सन जो चवणु आहे त पीरल शाह दबाव ज़रिए शाहिदनि जा बयान तब्दील कराया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।